मां आहियां महेश कुमार, द सिंध लेंस जी टीम जो हिसो आहियां ऐं बुनियादी तरह मां 40 सालनि खां सहाफ़त वारे शोबे सां लाॻापियल आहियां। असांजे कुझु सीनियर सहाफ़ी दोस्तनि हिकिड़ो प्लेटफॉर्म मीडिया जो क़ाइमु कयो आहे। हिन प्लेटफॉर्म तां माण्हुनि जो असां आवाज़ बणंदासीं, असां ह्यूमन राइट्स जे इशू खे फोकस कंदासीं। असां जनरली जेको आहे त सिंध जे मसइलनि खे खणंदासीं, पर असां सॼी दुनिया जे मसइलनि खे बि साम्हूं खणी तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। असां सिंध जे मसइलनि में ख़ासि करे जेके ह्यूमन राइट्स जा मसइला आहिनि, मज़हबी थोराई वारनि जी जेका अक़लियत जिन खे चयो वञे थो उन्हनि जा मसइला आहिनि, औरतुनि जा मसइला आहिनि, ॿारनि जा मसइला आहिनि, या सोसाइटी जा जेके ॿिया सारा खोड़ सारा मसइला आहिनि, असां उहे खणी ईंदासीं तव्हां वटि ऐं तव्हांखे पंहिंजी राय खां आगाह कंदासीं ऐं तव्हांजी राय जो मुंतज़र हूंदासीं। तव्हांखे असांजा प्रोग्राम जेकॾहिं वणनि त उन्हनि जी राय पंहिंजे कमेंट्स में इज़हार कयो ऐं असांखे लाइक कयो ऐं असांखे सलाहूं ॾियो।